बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व लानतु दाइमतु अला अदाइहिम अजमाइन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुमुल हक़। मुंहिंजा अज़ीज़ो, तव्हांजे साम्हूं ॿी निशस्त में हाज़िर थियो आहियां। जेका पहिरीं जेका मुंहिंजी निशस्त हुई उहा हक़ जे बारे में हुई ऐं हीअ निशस्त हक़ जी लुग़ाई माना जे बारे में आहे। हक़ लुग़त में हक़ जूं घणियूं मानाऊं बयानु कयूं वियूं आहिनि, लेकिन असां उन्हनि मां उन्ही जे तरफ़ इशारो कंदासीं जेका अहम आहे। राग़िब इस्फ़हानी लिखनि था त हक़ जी लुग़वी माना आहे मुताबिक़त ऐं मुवाफ़िक़त रखणु। असां हिते ॾिसूं था त हीअ माना जेका हक़ जी आहे उन्हीअ में अक्सर माननि जी रिआयत कई वई आहे। उन मां पहिरियों लफ़्ज़ हक़ ख़ुदा ऐं पैदा करण वारे जे लाइ इस्तेमालु थियो आहे। उन सॼी मख़लूक़त खे हिकमत जे मुताबिक़ पैदा कयो आहे। ख़ुदावंद आलम फरमाइनि था फ़ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुमुल हक़। बस उहो ई ख़ुदा अव्हां जो सचो मुरबी ऐं पैदा करण वारो आहे। ऐं लफ़्ज़ हक़ मख़लूक़ जी माना में बि इस्तेमालु थियो आहे, अहिड़े लिहाज़ सां जो मख़लूक़ खे हिकमत जे मुताबिक़ ख़ुदा ख़ल्क़ कयो आहे। ख़ुदावंद आलम फरमाइनि था मा ख़लक़ल्लाहु ज़ालिका इल्ला बिल हक़। ख़ुदा उन्हनि खे पूरी तदबीर ऐं मसलिहत सां बणायो आहे। ऐं टीं हक़ इस्तेमालु थियो आहे वाक़े ऐं एतिक़ाद जे मुताबिक़ माना में। उते ख़ुदावंद आलम फरमाइनि था फ़हदल्लाहुल्लज़ीना आमनू लिमख़्तलफ़ू फ़ीहि मिनल हक़। तॾहिं त पंहिंजे ख़ासि महिरबानी सां ख़ुदावंद आलम ईमानदारनि खे उहा राह ॾेखारी आहे जंहिंमें उन्हनि माण्हुनि इख़्तिलाफ़ विझी छॾियो हुयो। ऐं नंबर 4 हक़ हुन ॻाल्हि ॿोल जी माना में इस्तेमालु थियो आहे जेका तोरियल ऐं मापियल हुजे। ख़ुदावंद आलम फरमाइनि था लक़द हक़ल क़ौलु अला अक्सरिहिम। उन्हनि मां घणनि माण्हुनि ते अज़ाब जूं ॻाल्हियूं बिल्कुलु सचियूं साबित थियूं आहिनि। कुझु अहल इल्म ऐं साहिबान लुग़त जन लिखियो आहे त जन मानाउनि में हक़ इस्तेमालु थियो आहे उन्हनि जी तहक़ीक़ सां ई नतीजो निकिरे थो त असुल में हक़ जी माना सुबूत आहे ऐं हक़ जे तमामु मानाउनि जो दारोमदार सुबूत जी तरफ़ आहे। हक़ इही ॻाल्हि आहे त हर साबित अमर चाहे वाक़ई हुजे या नस्बी हुजे उहो हक़ आहे। ऐं असां उन्हीअ जे लाइ ख़ुदावंद आलम खे हक़ चवंदा आहियूं छो त हू साबित ऐं हक़ीक़ी आहे। ऐं क़ुरान खे उन एतबार सां हक़ चवंदा आहियूं छो त उन्हीअ जो निस्बत जेका आहे ख़ुदावंद आलम जी तरफ़ आहे। ऐं जेको अमर ऐं वाक़े जो साबित हुजे उन्हीअ खे बि असां हक़ चवंदा आहियूं। अहिड़ी तरह अदल बेहक़ आहे छो जो उन्हीअ जे करे त ही हर शइ जे सुबूत ऐं बका जो ज़ामिन आहे। अहिड़ी तरह इस्लाम खे बि हक़ चवंदा आहिनि छो जो हुन जी हक़ीक़त ऐं वाक़ियात हुन जे सुबूत जे लिहाज़ खां हक़ आहे। अहिड़ी तरह हर शइ जे मिल्कियत ऐं उन जे मख़सूस हिस्से खे बि हक़ चवंदा आहिनि। हीअ बि उन्हीअ जे सबूत जे लाइ चयो वेंदो आहे छो त हीअ क़ानून हुकुम ऐं मोतबर करारदाद जे बिनियाद ते मुअयन ऐं साबित हूंदो आहे। अहिड़ी तरह हिते अॻिते जेका असांजी निशस्त आहे इनशा अल्लाह हक़ जी लुग़वी माना पूरी थी ऐं इस्तिलाही माना में थींदी। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।